तो अस्सलाम वालेकुम हक मौजूद जी असन उम्मीद तवी सब खुश हूंदा। लतीफ़ साईं फरमाए थो साञा जन सिराण सी सुरा ॾिठा से तेग तनी जी के कट न लगे कुॾहिं। हे इंसान दुश्मन जेका महांगाई पाकिस्तान में थी आहे अॼु पाण उन ते था ॻाल्हायूं। इलाही साथरनि माण्हुनि मैसेज कया आहिनि, कालूं कयूं आहिनि, या उन्हनि जो इहो इज़हार आहे त हीअ जेका घाटे टोड़ वक़्त जे हुकुमरान आहिनि मज़लूम पोरियत ऐं मज़दूरनि खे ॻिचीअ में विधी आहे महांगाई, इन जो हल कीअं कढिजे। जॾहिं नवाज़ शरीफ़ जी हुकूमत पाकिस्तान में थोरो मुख़्तसिर जाइज़ो था वठूं त अॻु में जेके हुकूमतूं उहे कीअं, जंहिंजे नाले हिननि चयो पिए त जेको चोर आहे जंहिं करप्शन कई आहे उन जी हुकूमत में अटो 45 रुपया किलो, जेके साध आहिनि जेके मुल्क जा सॼण आहिनि उन्हनि जी हुकूमत में अटो 80 रुपया किलो आहे। जेके चोर आहे उन्हनि जी हुकूमत में खंडु 75 रुपया किलो ई, जेके साध आहिनि उन्हनि जी हुकूमत में खंडु 110 रुपया किलो आहे। इहो रुगो ॿ न, जेके बि खाध पीत जूं शयूं आहिनि या जेके बि शयूं आहिनि उन्हनि में बीण जी महांगाई थी आहे। महांगाई त थी आहे, हारी ऐं मज़दूर कहिड़े तरफ़ वञे। मिसाल तौर ज़मींदार आहे, उन वटि पंहिंजी ज़मीन हूंदी आहे, उन मां खेड़े खाए थो। हिकिड़ो जेको सरमाएदार आहे उन वटि कंपनी आहे, दुकान आहे, फैक्ट्री आहे, पर वाहिद मज़दूर हूंदो आहे, वाहिद हारी हूंदो आहे, जंहिंखे विकिणण लाइ सिर्फ़ु पंहिंजो पोरियो हूंदो आहे, महिनत हूंदी आहे। सुबुह खणी शाम ताईं जेको मज़दूर कमु कंदो आहे उनखे जेका उजरत मिलंदी आहे उनजो पोरियो विकिणण जी मिलंदी आहे, उहो उनजी मज़दूरी जी मिलंदी आहे। तव्हां इहे जिथे सभु शयूं महांगियूं कयूं आहिनि उते पाकिस्तान में मज़दूरी घणी चाढ़ी आहे। हिन अहिड़ी सूरत हाल में घटि मज़दूर जी मज़दूरी 1200 रुपया न त 1000 हुअणु खपे। छो जो जॾहिं 100 रुपया किलो खंडु हुजे, असांजो अटो 80 रुपया किलो हुजे, दाल 240 230 रुपया किलो हुजे, जेको पोरियत आहे पंहिंजे घर मानी त खाईंदो न, जंहिंखे 2 ॿार आहिनि, इहो जेको 500 रुपया अॼु 600 रुपया कमाए घर थो वञे, जंहिंजा 7 माण्हू आहिनि, इन ज़िंदगी कीअं गुज़रंदी इन त थोरो तसवर था करियो। पिजारनि पिराटनि बंगुलनि जहाज़नि ते घुमण वारा तव्हां कॾहिं पंहिंजो पाण खे महसूसु कयो आहे त जेको मज़दूर जेको पोरियत न सॼी दुनिया जे इंसाननि खे जीआरे थो, उन जी पंहिंजी ज़िंदगी कीअं गुज़रंदी आहे। पर जेकॾहिं इन कंडीशन में उन पोरियत जे घर में बीमारी अचे, पुट माउ भाउ ज़ाल, या का शादी अचे, या कपिड़ो हुजे, या ईद अचे, त उन मज़दूरनि पोरियत जी जेका कंडीशन आहे कीअं आहे। वक़्त जो हुकुमरान बीहारी आहे। दुनिया जे सुधरियल मुल्कनि में मज़दूर जी पघार, मूं अवल बि अलाए केतिरा त भाई ॻाल्हि रखी आहे, जॾहिं सोवियत यूनियन जुड़ी त डॉक्टर जी पघार 15,000 हूंदी, मिसाल तौर पट्टे वाले जी पघार 20,000 हूंदी। पोरियो उजरत ते, उजरत जेका उहा पोरियो जिस्मानी ते, ख़याली ते न। हे जेका अहिड़े क़िस्म जी महांगाई थी आहे पाकिस्तान में, सॼो पाकिस्तान जो हेठियों तबिको 40% छा 60% खां हेठि माण्हू गुरबत जी लकीर खां लही वियो आहे। इन करे घटि में घटि जेके इंसानी जीअण जूं शयूं आहिनि, दवा आहे, सिहत आहे, तालीम आहे, रोज़गार आहे, या रोज़मर्रा में जेके ईरान असां पुठिते पियल मुल्क आहे, असां सां गॾु बॉर्डर लॻंदो त तव्हां जहिड़ी बि जॻह ते घर ठाहियो, मिसाल आहे नथो रखां, मां पाण ॾिसी आहियां, जहिड़ी बि जॻह ते ईरान जो माण्हू घर ठाहींदो हुनखे बिजली, पाणी, गैस ऐं खाधे लाइ मानी ॿाहिरे पासे खां दुकान फ्री ॾींदी आहे हुकूमत, जंहिंजे नाले चवंदा आहियूं त तबाह। अहिड़ा दुनिया में अलाए केतिरा मुल्क आहिनि। दुनिया जो वॾे में वॾो जेको सुधरियल मुल्क आहे उहो आहे इंग्लैंड। उहो दोस्त मूंखे ॿुधाईंदो आहे त 100 रुपए में असां 2 ज़ाल मुड़ुस महीने जो हाई लेवल जो राशन वठी अची रखंदा आहियूं, जेको खाईंदा आहियूं, जंहिंमें खीरु, वॾो गोश्तो, नंढो गोश्तो, दाल, सब्जी 2 माण्हुनि जो महीने जो 100 रुपए में, उतां जे में। उहो मूं हुनखे चयो त भला इहे खाध पीत जूं शयूं दुनिया जे सुधरियल मुल्कनि में माण्हुनि छो सस्तियूं कयूं आहिनि। हुन मूंखे चयो त इन करे कयूं अथनि। हुननि चयो आहे माण्हू तंदुरुस्त हूंदो, खाईंदो पीअंदो, भलो डंडो हूंदो त कमु कंदो न, जॾहिं पाण ई बीमारी में चिड़ियल हूंदो त पाण समेत समाज क़ौम लाइ बि नुक़सानकार हूंदो। पर असां वटि ज़हर खपाए, तव्हां पैसा कमायो, केरु न पुछंदो आहे। दुनिया में जन शयुनि ते बंदिश हूंदी आहे, जेके इंसान समाज माण्हुनि लाइ नुक़सानकार हूंदियूं आहिनि, उहे माण्हुनि जे खाइण जूं दवाऊं हुजनि, या फसलनि जा ज़हर हुजनि, या ॿियूं अलाए केतिरियूं शयूं हुजनि, जिन ते बंदिश हूंदी आहे, उहे असां वटि सरेआम रजिस्टर तौर विकिरो थींदियूं आहिनि। हज़ारे भेरा मूं चयो आहे, वरी बि चवां थो न, हिन पूरी धरती जे रहंदड़ इंसाननि खे, हिन पूरी धरती जे रहंदड़ माण्हुनि खे, जेको अॼु रहण खां घर आहे, चढ़ण खां गाॾी आहे, पाइण खां कपिड़ा आहिनि, लिखण खां किताब आहे, हलाइण लाइ लैपटॉप आहे, या जहाज़ आहे, मोटर साइकिल आहे, बिजली आहे, या दुनिया में जेतिरनि शयुनि जा नाला खणो, इन मां मज़दूरी कढूं न, दुनिया में कुझु न करे सघंदो। जेकॾहिं मज़दूर सिरूं विझणु छॾे ॾे त केरु जॻह कोन ठाराए सघंदो। जेकॾहिं हारी फसल करणु छॾे ॾे त दुनिया में माण्हू बुख ते मरी वेंदा, खाईंदा छा। पर जेके माण्हू सॼी दुनिया जे इंसाननि खे जीआरींदा आहिनि, सॼी दुनिया जे इंसाननि खे मींहं उस खां लिकाइण लाइ घर ठाहे ॾींदा आहिनि, उनजो पंहिंजो ओझो न हूंदो आहे।
जेको फैक्ट्रियुनि में मलमल बोस्की जहिड़ा कपिड़ा मज़दूर ठाहींदो आहे, सच इहो आहे त उनजो पंहिंजो तनो गाढ़ो हूंदो आहे। इहा वक़्त जे जाबरनि, ज़ालिमनि, सरमाएदारनि ऐं वक़्त जे हुक्मरान हिकु थी करे सॼी जो सॼी मिल्कियत पूरियो। अॼु ॾींहं ताईं दुनिया में असांजी खाध पीत जूं पाइण जूं शयुनि खां वधीक पयूं आहिनि, पर शयूं इस्तेमाल लाइ नथियूं ठहनि। शयूं इस्तेमाल लाइ पैदा न थियूं थियनि, शयूं थियूं थियनि मार्केट जे लाइ पैदा, शयूं थियूं थियनि सरमायो कमाइण जे लाइ। कणिक लखें टन सरमाएदारनि जे घरनि में पई आहे, कणिक पाईंदव छा? खाइण जी आहे न, माण्हुनि खे ॾियो न। पर मूं अॻे बि चयो, हाणे बि चवां त सरमाएदार एॾा होशियार थींदा आहिनि त हिकिड़े दफ़े कणिक लख मण समुंड में उछलायूं, माण्हुनि खे घटि रेट ते ॾिनऊं कोन। पुछो ख़बर अथव छो? चयूं त जेकॾहिं माण्हुनि खे घटि रेट ते ॾींदासीं कणिक त माण्हू वधीक पाण वटि अटो रखंदा, अॻिले जेका नई कणिक आहे असांजी उनजो रेट किरंदो। इन करे माण्हुनि खे न ॾियो, समुंड में उछलायो। इनजो तव्हांजे शहरनि में बि मिसाल हूंदो। असांजे शहरनि में फ्रूट या हाई लेवल जा माण्हुनि वटि दुकान हूंदा आहिनि न। 100 रुपए ते जेको सूफ़ किलो हूंदो, ॿिए ॾींहं ते बि चवंदो 100, 3 ॾींहं ते बि किनो थींदो उछलाईंदो, पर सवा को घटि न ॾींदो। इन करे जो इहो मार्केट जो पंहिंजो कानून हूंदो आहे त शइ जो रेट न कहिड़ो भली उछले छॾियोसि। इहे तव्हां मार्केटुनि जा कानून आहिनि, पर पोरियत जो कानून कहिड़ो आहे? पोरियत जो कानून आहे पेट, ऐं पोरियत जो कानून आहे लटो, पोरियत जो कानून आहे घर हुजे। पर जॾहिं इन्हनि शयुनि खां बि मारूम थियनि माण्हू, त पोइ माण्हुनि वटि सिर्फ़ु ॿ रस्ता हूंदा आहिनि, या त ज़िंदह मरी वञनि या त बग़ावतूं करे उहे निज़ाम ठाहे छॾीनि। इन करे हीअ दां पोरियतनि तरफ़ां आहे, जेके हिन पूरी काइनात जे इंसाननि खे जीअण लाइ खाधो ऐं रहण लाइ घर ठाहे था ॾियनि, उन्हनि खे पाण खे बि घर हुअणु खपे। इन खां वधीक ॿी का बि दां कोन्हे। हक़ मौजूद